रहीम अस्सलाम वालेकुम। लायर्स लेक्चर में एडवोकेट मुफ़ीद पारां तव्हां दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु असांजो मौज़ू आहे आम आवाम खे जेका तकलीफ़ या जेका वीज़ा रसंदो आहे उन हवाले सां पब्लिक जे लाइ क़ानूनी रस्ता क़ानूनी जेके चाराजोयूं आहिनि कहिड़े क़िस्म जूं मुश्किलातूं ईंदियूं आहिनि ऐं उनखे हल कीअं कराइजे उन जे बारे में तव्हांखे आगाह कंदासीं। असां वटि ॻोठनि में शहरनि में जिते घटि तरक़ी याफ़्ता असांजा इलाइक़ा आहिनि उते उमूमन काफ़ी मुश्किलातूं आवाम खे दरपेश हूंदियूं आहिनि जंहिंजा असां सरकारी दफ़्तरनि में चकर काटे एप्लीकेशन्स लिखी थकिजी पवंदा आहियूं, पर उन जे लाइ को बि हल जोॻो उपाउ न वरितो वेंदो आहे ऐं असां सालनि खां उन्हनि मुश्किलातुनि जो शिकार हूंदा आहियूं, पर असांखे ख़बर न आहे हूंदी त इन जे लाइ असां वटि हिकु अल्टरनेट रस्तो कोर्ट सगोरी जो मौजूदु आहे। असांजे ॻोठनि में मुहले में शहर में गंद किचिरे जा ढेर हूंदा आहिनि। जॾहिं त उहा कंहिं हिक जी ज़ाती मिल्कियत हूंदी आहे, कंहिंजो ज़ाती प्लाट हूंदो आहे या सरकारी मिल्कियत हूंदी आहे जंहिं ते जेकॾहिं को हिकु कचिरो उछलाई वेंदो आहे त उनजे पुठियां सभई घर वारा कचिरो उछलाईंदा एतिरे क़द्र जो कचिरे जो ढेर बणिजी वेंदो आहे ऐं उन कचिरे जे ढेर मां एतिरी गंदगी फैलंदी आहे जो बीमारियुनि जो सबबु थी वेंदो आहे ऐं उहे बीमारियूं असांजे पूरे मुहले खां पूरे शहर ताईं असरअंदाज़ थींदियूं आहिनि। उन खां अलावा रोड रस्ते ते गैर क़ानूनी या वॾा ब्रेकर जेकॾहिं केरु ज़ोर ज़बरदस्ती ते ब्रेकर ठाहे पियो या पंहिंजो को छितो जानवर छितो कुतो कंहिं गली में कंहिं ॻोठ में कंहिं मुहले में छॾे पियो जंहिंसां आम पब्लिक खे आम आवाम खे ख़तरो आहे त असांखे इन मां ईज़ाउ रसंदो या ईज़ाउ रसंदो रहियो आहे अॻ में। उन खां अलावा को वण कंहिं रस्ते ते बीठल कंहिं घिटीअ में बीठल जंहिंजूं टारियूं इहो ख़तरो आहे त किरंदियूं त अवामी मिल्कियत जंहिंमें माल मता या ॿार बचा अची पिया वञनि या आवाम जी कंहिं गाॾी या कंहिं प्रॉपर्टी खे नुक़सानु पइजी सघे थो त उन जे ख़िलाफ़ बि असां शिकायत करे सघूं था। शिकायत किथे कहिड़े क़ानून तहत करे सघूं था उहो तव्हांखे आउं अॻिते हली ब्रीफ कंदुसि। इन खां अलावा असां वटि समाजी तौर ते घर ठहंदा आहिनि, घर रहंदा आहिनि। जॾहिं घरु ठहंदो आहे या ठहंदो आहे त उनजो मलबो घिटीअ में या रोड ते रखियो वेंदो आहे। इन मलबे जे करे बि अवामी गुज़रगाह मुतासिर थींदी आहे ऐं अवाम असांजो इन में तकलीफ़ जो बाहिस अवाम जे करे इहा थींदी आहे। उन खां अलावा कंहिं नहर कंहिं केनाल कंहिं शाख वग़ैरह या कंहिं वाह वग़ैरह ते जेकॾहिं पुल आहे उन मोरीअ में जेकॾहिं को रुकावट पैदा करे थो, को बैरियर रखे थो या उनखे को नुक़सानु रसाए थो त इन क़िस्म जूं जेके सभई तकलीफ़ूं आहिनि या इन खां अलावा काफ़ी सारियूं सेवरेज जो निज़ाम आहे जेको बहितर नथो थी सघे, वाटर सप्लाई आहे जेको तव्हां वटि नथो सही पहुची सघे, त इन्हनि सभिनी शिकायतुनि जो हल तव्हां जुडिशल मजिस्ट्रेट फर्स्ट क्लास वटि CRPC जे किताब सेक्शन 133 जे तहत दरख़्वास्त दाख़िल कराए सघो था, जंहिंमें तव्हां धुर उन शख़्स खे या उन ऑफिशियल खे करे सघो था जंहिंमां तव्हांखे ईज़ाउ या तव्हांखे तकलीफ़ पहुचे पई। तव्हां जॾहिं इहा दरख़्वास्त मजिस्ट्रेट साहिब जी कोर्ट में ॾींदव त जुडिशल मजिस्ट्रेट तव्हांजे हद जे उन मुतलिका पुलिस ऑफिसर खां इन क़िस्म जी रिपोर्ट तलब कंदो त आया हीअ जेका शिकायत आई आहे इहा जाइज़ आहे या हक़ीक़ी आहे या न। जॾहिं पुलिस जी रिपोर्ट ईंदी ऐं जेकॾहिं ज़रूरत पई त मजिस्ट्रेट साहिबु उन इलाइक़े मां कुझु शाहिदनि खां शाहिदियूं कलेक्ट करे सघे थो त हीअ शिकायत जाइज़ आहे या न आहे जाइज़। उन रिपोर्ट खां पोइ शाहिदनि खां पोइ जेकॾहिं कोर्ट इन नतीजे ते पहुचे थी त हीअ जेके शिकायतूं आहिनि हीअ जेके पब्लिक खे मुतासिर कयो वियो आहे जेको हिते पब्लिक खे तकलीफ़ जो ऐं ईज़ा जो बाहिस हीअ शयूं आहिनि त उन्हनि खे फ़ौरन मुतलिका पुलिस ऑफिसर खे हिदायतूं ॾींदो त हिन क़िस्म जूं रुकावटूं दूरि करे ऐं मजिस्ट्रेट साहिब खे रिपोर्ट करे ऐं फिलफोर उन खां पोइ पुलिस ऐं जेके ॿिया इदारा आहिनि जंहिंखे असां धुर कयूं था उहे हरकत में अची वेंदा ऐं उहे जेके रुकावटूं आहिनि ऐं दूरि थी वेंदियूं। जेकॾहिं जेको रुकावट पैदा करे थो जेको ईज़ा तकलीफ़ जो सबबु बणिजे थो उहो इन शइ खे रिपीट कंदो या इन क़िस्म जी ॻाल्हि या ग़लति अमल बार बार कंदो त पोइ उन जे लाइ पाकिस्तान पिनल कोड सेक्शन 268, 290 ऐं 291 जे तहत ॾंड ऐं क़ैद जी सज़ा ॿुधाए सघे थी।